तैयारी तूं समुंड जूं सैलाब जूं बरसातूं भूं ज़ुल्म आहे भूं ॿारियूं तूं साईं मुंहिंजा असीं थोरा ॻायूं तर्क गुलाटी तर्क फाज़ुराऊं जेके उस्तादनि जा ख़ासि करे साईं उमर समी साहिब जा ऐं उन्हनि दोस्तनि जा जिन इफ़्तार पार्टी जी दावत में मदो कयो ऐं उन्हनि जा वॾा कुर्ब असीं उन्हनि जा थोरा ॻायूं। साईं मुंहिंजा अॼु जेकी साईं उमर समियाणनि जी रवाज जो आहे तक़रीबन इन रवाज खे जेकॾहिं अॼु खां 10 साल पहिरीं विझी हुआ त अॼु तव्हांखे कुर्सी हिते जी खाली बि नज़र कोन अचेव ऐं हाल बि खाली नज़र न अचेव एतिरा तव्हांजा उस्ताद हिते शामिल देर आयो दुरुस्त आयो ठीकु आहे। असां कोशिशि कई हुई शुरू में जीअं आयासीं त पेटेलर में असांखे तर्क गुलाटी मां साईं उमर समय जहिड़ी क़यादत मिले जेका उस्ताद साथियुनि जी भरजलो थिए मालिकी करे ऐं उन्हनि खे हिमत ॾियारे त किलारक कुझु कोन्हे ऑफिसर कुझु कोन्हे असीं सभु कुझु आहियूं। असांजे दिफ़ा लाइ असांजा वॾा हिकिड़ी तनज़ीम ठाहे ॾेई विया आहिनि जंहिंजो नालो पेटेलर प्राइमरी उन तनज़ीम जो जेको फ़ाइदो आहे उहो तव्हां ॾिसी वठो। असांजा मैट्रिक पास उस्ताद बि 4 स्केल में वेठा आहिनि। मैट्रिक पास उस्ताद बि 4 स्केल में वेठा आहिनि। इहा तनज़ीम जी ताक़त आहे। को मिनिस्टर बि पंहिंजे मैट्रिक पास उस्ताद खे 4 स्केल में नथो यारे सघे पर इहा पेटेलर जी तनज़ीम हुई प्राइमरी टीचर एसोसिएशन जंहिं असांखे इहो गुलदस्तो पेश कयो जंहिंजो मज़ो अञा सुठो असांजा उस्तादनि खे मिले थो मिलंदो रहंदो ऐं उहा हुई मथी जी ॻाल्हि